हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह जो ज़मानो हुयो। उहो दर्स ॾींदो हुयो। उते हिक बेवाह बि दर्स ॿुधणु ईंदी हुई। उनजो हिकु ई पुटु हुयो। जवानीअ में बेवाह थी घणनि माण्हुनि ख़्वाहिश ज़ाहिर कई, पर हिन सोचियो त आउं निकाह करे पंहिंजो घर आबाद कयां, मुंहिंजो पुटु रुली वेंदो, हीउ पुटु वॾो थी मुंहिंजो सहारो थींदो। उहो सोचे हिन अज़ीम माउ पंहिंजी जज़्बात जी क़ुर्बानी ॾिनी, पुट खे महिनत मज़दूरी करे पालणु लॻी। उनजो पुटु वॾो थी ग़लति सोबत में अची वियो। माउ तड़पी उथी त मुंहिंजी पीरीअ जो सहारो, जंहिंजे करे मूं पंहिंजी जवानी बर्बादु कई, अॼु हू नशे में ऐं ग़लति सोबत में पंहिंजी जवानी पियो बर्बादु करे। सो रोई पंहिंजे उस्ताद हज़रत हसन बसरी वटि आई। उनखे चयो, हज़रत सम्झाईंसि। हज़रत घणो सम्झायो, पर छोकिरो ग़लति सोबत मां न निकिरियो। आख़िर कुझु सालनि खां पोइ नशे उनखे तबाह करे छॾियो। आख़िर बीमार थी खट ते दाख़िल थियो। माउ त माउ हुई, घणो इलाजु करायो, पर छोकिरे जे बचण जो को बि आसरो न हुयो। माउ उनखे चयो, पुट तो ज़िंदगी त तबाह करे छॾी, पर आख़िरत संवार, तौबा कर, अल्लाह वॾो गफ़ूर रहीम आहे, उहो सभु गुनाह माफ़ कंदो। पुट चयो, अमा आउं कहिड़े कहिड़े गुनाह जी तौबा कयां, आउं वॾो गुनाहगार आहियां, पर हज़रत खे वठी अचो, आउं माफ़ी वठां, गुनाह बख़्श करायां। औरत वई हज़रत खे चयाईं, मुंहिंजो पुटु तौबा थो करे ऐं माफ़ी थो घुरे, मुंहिंजे घर हल। हज़रत चयो, माई तुंहिंजे पुट लाइ हाणे माफ़ीअ जा दर बंदि आहिनि। औरत मायूस थी आई, पुट खे चयाईं, हज़रत तुंहिंजे पुराणे रवैये ते कावड़ियल आहे। पुट चयो, ठीकु आहे अमा, हज़रत खे अर्ज़ु कर त आउं मरां त मुंहिंजे जनाज़े निमाज़ हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह पढ़ाए, त जीअं कुझु बख़्शिश थिए। माउ पंहिंजे उस्ताद जे दर ते वेही अर्ज़ु कयो, मुंहिंजो पुटु सकरात में आहे, उनजी आख़िरी ख़्वाहिश आहे त तव्हां उनजी जनाज़ निमाज़ पढ़ायो। हज़रत हसन बसरीअ चयो, आउं उनजी जनाज़ निमाज़ कोन पढ़ाईंदुसि, उन त कॾहिं निमाज़ बि न पढ़ी आहे। औरत रोअंदे वापसि आई, पुट खे ॿुधायो। पुट रोअंदे चयो, आउं एतिरो गुनाहगार आहियां जो तुंहिंजो उस्ताद बि मुंहिंजी निमाज़ नथो पढ़ाए। अमा मुंहिंजी वसियत ॿुध, आउं मरां त मुंहिंजी लाश रसे में ॿधी ॿाहिरि घुमाइजां त माण्हू इबरत हासिलु कनि, आउं पंहिंजे रब जो गुनाहगार बंदो ऐं पंहिंजी माउ जो नाफ़रमान पुटु आहियां। ईअं चई माउ पुटु रोअणु लॻा। रोअंदे पुट जो साहु हलियो वियो। माउ उन जूं अखियूं बंदि कयूं ऐं चयो, पुट तूं केतिरो बि गुनाहगार हुजी, पर अल्लाह ऐं माउ त तोखे बख़्श ज़रूरु कंदा। ओचितो दरवाज़े ते कड़ो लॻो। माईअ पुछियो, केरु? जवाबु मिलियो, हसन बसरी। माईअ चयो, हज़रत तव्हां हिते? हज़रत फरमायो, तोखे जवाबु ॾेई आउं सुतुसि त ख़्वाब में अल्लाह रब्बुल इज़्ज़त तरफ़ां मूंखे चयो वियो त हसन बसरी, तूं मुंहिंजो कहिड़ो वली आहीं जो जंहिं दिलि सां तौबा कई उनजो जनाज़ो बि नथो पढ़ाईं? मूं उनजी तौबा क़बूल कई, माफ़ कयो। वञी उनजी जनाज़े निमाज़ पढ़ाए ऐं उन औरत खे ॿुधाए त अल्लाह तुंहिंजे पुट जी तौबा क़बूल कई, आउं उनजो जनाज़ो पढ़णु आयो आहियां। ए अल्लाह, तूं केतिरो करीम आहीं, मरण खां पहिरें बि केरु सची दिलि सां तौबा करे त उनखे माफ़ थो करीं।